बिशा गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल अब्दुल वाहिद बरोड़ा में जश्न ईद मिलादुन नबी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। प्रोग्राम में स्कूल जे छोकरनि तोड़े छोकिरियुनि हमदो नात ऐं तकरीरूं पेश करे हिस्सो वरितो। प्रोग्राम खे ख़िताब कंदे फाइनेंस खाते जे ऑफिसर समाज सुधारक पटेल अली मोहम्मद लगारी चयो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल आलमीन ऐं मोहसिन इंसानियत हुआ जिन दुनिया खे गुमराही उंधाई मां कढी रोशन कयो। हुजे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण तालीम हासिल करण जे बार बार तलक़ीन कई आहे ऐं तालीम सां ई ॿिन्ही जहाननि जी कामयाबी हासिल थी सघे थी। तकरीब के रहमतुल्लाह बिलाल अली हसन लगारी अहली अहमद जमाली इंतज़ार मेहंदी राजा सोलंकी नवीद लाखो डाडा अब्दुल्ला बुरड़ो मौलाई बुरड़ो अब्दुल्ला कलोई अफजल कुंभर अब्दुल वारिस मेमण शौकत मीरानी अहमद लाखो किफ़ायतुल्ला बलोच मिस फलक नाज मिस हसीना बुखियो ऐं ॿियनि ख़िताब कयो। आख़िर में बारड़नि में नक़द इनाम ट्रॉफियूं ऐं तमग़ा विरहाया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।